अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज मुझी दिल ॾाढी ख़ुशि आहे जो गामू भाई भी ऐं उमेर भुट्टो भी ऐं हामिद भी सभु असां हिक ही प्लेटफॉर्म ते आहियूं ऐं इन्हनि जे लख लख महिरबानियूं जो अॼु मूं ग़रीब जे घर हलिया आया ऐं मूंखे दिली ख़ुशी थी आहे गामू भाई। वाह वज़ीर भाउ जी वॾियूं महिरबानियूं। बाक़ाइदे असां हिन जी जाइ ते आया आहियूं, हिन जीअं चयो न प्लेटफॉर्म ते हिक ते आहियूं। प्लेटफॉर्म जो मक़सदु आहे त असां हिकिड़े रूम में घर में वेठा आहियूं, उते डिनर कई आहे। तव्हां डिग रोड ऐं कैंट स्टेशन न सम्झिजो असां वेठा आहियूं हिते। हा ॾाढो मज़ो आयो आहे, संगत में कचहरी कई आहे, उमेर आहे, वज़ीर आयो आहे, दोस्त आहे। असल में मुझो चैनल भी मोनिटाइज थियो आहे, इन दोस्तन जी मेहरबानी आहे जो इन्हनि मूंखे सपोर्ट कयो जो मुंहिंजो यूट्यूब जो चैनल मोनिटाइज थियो आहे। ऐं असांजी भले 1 सेकंड या 1 मिनट जो असांजो वीडियो न हूंदो आहे, पर इहे असांजी यादगिरियूं हूंदियूं आहिनि जेके असीं संभाले रखंदा आहियूं। वॾी महिरबानी कुर्बान, लख तोरा, लव यू। थैंक यू लव यू टू भाई, थैंक यू।